लर्न विथ सर दिलदार घोटो चैनल में आऊं तव्हांखे खुश आमदीद चवां थो। हिते मूं ही दर्जो लिखी छॾियो आहे जंहिंमें पाण वटि ब्रैक्टिस भी मौजूदु आहे, हिन में ऑफ भी मौजूदु आहे, डिवीज़न भी मौजूदु आहे, मल्टीप्लिकेशन भी मौजूदु आहे, एडिशन भी मौजूदु आहे, सब्सट्रैक्शन भी मौजूदु आहे। जॾहिं त प्रीवियस जेके पाण हिसाब कया हुआ उन में यको कंप्लीट न हुयो। ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे त पहिरीं बोर्ड मास जे रूल मुताबिक़ पहिरीं असांखे जेका आहे उहा छॾाइणी आहे बी यानी ब्रैक्टिस यानी ॾिंगियूं। असांखे पहिरीं छॾाइणी छा आहे, ॾिंगी। हीअ जेको अहिड़े क़िस्म जो असांखे हिसाबु ॾिनल आहे त असां पहिरीं छा कंदासीं, पहिरीं ॾिंगी छॾाईंदासीं। ॾिंगी छॾाइण खां पोइ वरी असां जेको आहे सो अॻियां वेंदासीं। त हाणे जेको असांखे हिसाबु ॾिनल आहे असां ॾिसूं त हिन में ॾिंगी जो वारो कहिड़ो हिसाबु ॾिनल आहे। त तव्हां ॾिसो ही साम्हूं बिल्कुलु तव्हांजे ॾिंगी जे ज़रिए हिसाबु पाण खे ॾिनल आहे। इनखे तव्हांखे आऊं हाईलाइट करे ॾियां थो। ही जेको हिसाबु आहे ही पाण खे ॾिनल आहे ॾिंगी वारो। ठीकु आहे, त हाणे ॾिंगी वारे हिसाब खे पाण पहिरीं हल कंदासीं, बाक़ी जेको दर्जो आहे उहो एज़ टू एज़ रखी छॾींदासीं। त पाण छा कंदासीं, 8 माइनस, हाणे पाण छा कंदासीं, जो हिन खे कंदासीं हल, छो त पाण खे ब्रैक्टिस छॾाइणी आहे हिन मां। त ब्रैक्टिस जेका आहे हीअ जेका ॾिंगी आहे इनखे छॾाइण लाइ अंदरि ॾिसूं त हिसाबु कहिड़ो आहे। अंदरि इहो आहे त 8 जोड़ 2 यानी 8 ऐं 2 घणा थिया, 8 ऐं 2 तव्हांखे ख़बर थिया 10। त पाण हिननि जो जेको हिसाबु आहे उहो हिते रखंदासीं 10। हाणे असां सिर्फ़ु असांखे हिते करिणो छा हो, ब्रैक्टिस छॾाइणी ही जेका असां छॾाए वरिती, बाक़ी सॼे जो सॼो जेको हिसाबु आहे उहो पाण रखी छॾींदासीं। त 10 जोड़ 4 ज़रबिया 20 वंडिया 5 जो 2। ठीकु आहे, हाणे ही जेको ओ आहे हिनखे सिंधी जो हिसाबु जॾहिं हूंदो आहे त हिन में असां लिखंदा आहियूं जो। अगरि अंग्रेज़ी आहे त पोइ हुन में लिखंदा आहियूं ऑफ। ठीकु आहे, त हाणे असां ब्रैक्टिस छॾाए वरिती हिन मां, हाणे असां ॿिए में छा कंदासीं, ऑफ छॾाईंदासीं। ऑफ जेको आहे उहो असां वटि मौजूदु आहे ही 5 जो 2। हाणे असां हिन खे छॾाईंदासीं 5 ऑफ 2। ठीकु आहे, त हिन लाइ छा कंदासीं, एज़ टू एज़ सॼो दर्जो जेको आहे असां रखी वरितासीं। 8 माइनस 10 प्लस 4 ज़रबिया 20 वंडिया। हाणे असां हिन खे जेको छॾाईंदासीं उहो हिते जा रखंदासीं। त जेको आहे सो जॾहिं असां हिन खे पाण में जो कंदासीं ज़रब। ठीकु आहे, 5 खे पाण ज़रब कंदासीं ॿिनि जो या ऑफ जो मतिलबु आहे त असां हिन खे ज़रब कंदासीं। जॾहिं असां हिन खे ज़रब कंदासीं त हिननि जो जेको जवाबु आयो उहो ईंदो 10। 1 5 5 2 5 10। हाणे असां हिननि खे जेको ऑफ आहे यानी बी बि छॾाए वरिती, हाणे असां ही ऑफ बि छॾाए वरितो। ठीकु, ऑफ छॾाइण खां पोइ असां कंदासीं डिवीज़न। ठीकु आहे, त हाणे हिन में डिवीज़न कहिड़ी आहे जेका असां छॾाईंदासीं। ठीकु आहे, त हाणे अची ॾिसूं था त हिन में असां वटि डिवीज़न कहिड़ी आहे। त असां वटि डिवीज़न जेको आहे उहो आहे हीअ। ठीकु आहे, असां हाणे डिवीज़न छॾाईंदासीं। उन लाइ छा कंदासीं, सॼो रखंदासीं 8 माइनस 10 प्लस 4 ज़रबिया ऐं हिन जो जेको जवाबु आहे उहो पाण हिते रखंदासीं। जॾहिं असां 20 खे डिवाइड कंदासीं 10 सां त असां वटि जवाबु कहिड़ो ईंदो, उनखे पाण हिते वरी करे था वठूं, हिन जी वंडई करे था वठूं। ठीकु आहे, त 20 असां रखंदासीं अंदरि, 10 ॿाहिरि रखंदासीं। ठीकु आहे, 1 ॾांहुं 10 ॿ ॾांहुं 20, 20 मां 20 विया बता ॿुड़ी, बाक़ी जवाबु पाण ठाहियो 2। ठीकु आहे, त हिन जो जेको जवाबु आयो पाण वटि हिन जो उहो आयो 2। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असां छा कयो, जो डिवाइड बि जेका डिवीज़न आहे उहा बि कराए वरिती, यानी बी बि छॾाए वरितीसीं, ओ बि छॾाए वरितोसीं, डी बि छॾाए वरितोसीं। हाणे पाण हलंदासीं एम तरफ़।
हाणे ॾिसूं था त हिन में एम जो मतिलबु आहे मल्टीप्लिकेशन, त ॾिसूं था हिन में मल्टीप्लिकेशन जो जेको हिसाबु आहे उहो कहिड़ो आहे। ठीकु आहे, त तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको हिसाबु आहे उहो मल्टीप्लिकेशन जो आहे, जंहिंखे पाण हाईलाइट कयूंसि था। हीअ जेको हिसाबु आहे उहो पाण वटि छा आहे, मल्टीप्लिकेशन जो आहे। ठीकु आहे, हाणे सॼो दर्जो पाण रखंदासीं 8 माइनस 10 प्लस ऐं हिननि जो जेको पाण जो हिसाबु आहे उहो रखंदासीं त जॾहिं पाण 4 ज़रब या 2 कंदासीं त हिननि जो जवाबु थींदो 8, यानी जेकॾहिं असां खोड़ो पढ़ूं 1 चुंग 4 2 चुंग 8 या ॿिके जो हिन पासे पढ़ूं 4 ॾूं 8 त जवाबु ईंदो हिननि जो 8। हीउ जवाबु हिन जो आहे, यानी ज़रब कईसीं। हाणे पाण छा कयो, हिते एम बि छॾाए वरितोसीं, एम मां मुराद मल्टीप्लिकेशन बि छॾाए वरितीसीं। तव्हां ॾिसो पिया तरतीब जे हिसाब सां। हाणे जॾहिं असां मल्टीप्लिकेशन छॾाए वरिती त पोइ असां वटि छा आहे, बतो आहे एडिशन ऐं सब्सट्रैक्शन। हाणे असां ॾिसंदासीं त हिन में एडिशन ऐं सब्सट्रैक्शन जा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, एडिशन ऐं सब्सट्रैक्शन जो रूल जी तव्हांखे ख़बर आहे त जोड़ वारा पाण में जोड़ थींदा ऐं कट वारा पाण में कट थींदा। त पाण हिन में ॾिसूं था त जोड़ वारा कहिड़ा आहिनि, हिकिड़ो हीअ 8 आहे, ॿियो हीअ 8 आहे, हे थिया 16। ठीकु, उन खां पोइ जेको आहे हिन में माइनस वारा कहिड़ा आहिनि, 10। ठीकु आहे, माइनस वारा आहिनि हिकिड़ो अंग, त पाण हिते माइनस यको ते 10 रखूं था ऐं 10 खे जेको आहे सो माइनस करियूं था। 16 मां असां 10 कट कंदासीं, छाजे करे जो असां हाणे हीअ 8 8 16 थिया न, त हीअ एडिशन छॾाए वरिती। हाणे सब्सट्रैक्शन करियूं पिया। सब्सट्रैक्शन जो जेको आहे 10, त 10 ते रखियासीं। 16 मां जॾहिं असां 10 खे कट कंदासीं त जवाबु असां वटि ईंदो 16 मां 10 विया त बाक़ी असां वटि जवाबु बचंदो 6। त 6 जेको आहे, हीउ 6 जेको आहे इहो पाण जो आहे जवाबु। ठीकु आहे दोस्तो, त अहिड़े तरीक़े सां प्रीवियस जेको मूं तव्हांखे सम्झायो हुयो, पाण एडिशन ऐं सब्सट्रैक्शन कई, पोइ पाण वरी हिकु ॿिए वीडियो में डिवीज़न ऐं मल्टीप्लिकेशन कई। अॼोके वीडियो में पाण कंप्लीट करे वियासीं त बोर्ड मास खे यको हल कीअं कजे, जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त ब्रैक्टिस छॾाइजे, पोइ जेको आहे सो ऑफ छॾाइजे, पोइ डिवीज़न मल्टीप्लिकेशन एडिशन ऐं सब्सट्रैक्शन। अहिड़े तरीक़े सां पाण वटि जेको जवाबु आयो आहे उहो आयो आहे 6। हाणे हीअ आहे तव्हांजो होमवर्क। हिन जो तव्हां जवाबु छा कंदो लिखी मूंखे कमेंट में लाज़मी ॾेखारींदा, त जीअं मूंखे ख़बर पए त तव्हांखे जेको आहे उहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। उन बावजूद बि अगरि तव्हांखे को सवाल जवाबु आहे त उहो तव्हां मूंखे ज़रूरु कमेंट में पुछिजो, तव्हांखे हुन जो जवाबु ज़रूरु ॾींदुसि। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा, त जीअं पंहिंजी मुलाक़ात जेका आहे उहा थींदी रहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।